अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां अचण वारे एपिसोड में हाणे मुराद जेको गुस्सो हुन में भरियल आहे उहो फाटंदो ऐं मुराद अहिड़ा क़दम खणंदो ऐं पंहिंजी जेको आहे न जलाली ॾेखारींदो ऐं इन्हनि दुश्मननि खे ज़लील ख़्वार कंदो। बहरहाल इहो मां ॿुधाईंदो हलां राज़न बि घटि फ़िलहालु न कंदो, उन में बि अंदर में बाहि ऐं अॻिते तव्हां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको शाहनवाज़ ख़ान कमु कया आहिनि शाहनवाज़ ख़ान जे कंधे में इहे पइजण वारा आहिनि ऐं शाहनवाज़ ख़ान हथीको थियण वारो आहे। शाहनवाज़ ख़ान जा जॾहिं सभु दुश्मन थींदा पोइ शाहनवाज़ ख़ान खे लिकण जी जाइ हथु न ईंदी। होॾां जेको आहे मंसूर ख़ान जॾहिं पंहिंजी बेगुनाही साबित कंदो पोइ तव्हां ॾिसिजो इहा मुराद जी जेका धाड़ आहे इहा शाहनवाज़ ख़ान जे लाइ हक़ल ई काफ़ी आहे ऐं शाहनवाज़ ख़ान खे पोइ ख़बर पवंदी त हाणे शींहुं अची वियो, मां हीउ छा कयो, मां ग़लतियूं कयूं, मां हाणे जेको आहे न हीउ मुराद मूंखे कोन छॾींदो। पोइ हुन जी घाटे में सभु ॻाल्हियूं पवंदियूं। मंसूर ख़ान फ़िलहालु हथीको थियल आहे वक़्ती तौरु, लेकिन आहिस्ता आहिस्ता पंहिंजे इन मसइले मां जान छॾाए वेंदो। दोस्तो जेका एपिसोड हाणे दुलाब जे अचण वारा आहिनि ज़बरदस्तु थियण वारा आहिनि सभई। असांखे ॾींहुं तव्हां इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। महिरबानी करे शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा, सुठा कमेंट बि कंदा ऐं बेल आइकन खे आल ते ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।